अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि। मां आहियां मुंहिंजो पंहिंजो भाउ हमीदुल्ला बलोच। HB4U चैनल आहे मुंहिंजो यूट्यूब ते, तव्हां ज़रूरु ॾिठो हूंदो। ऐं दोस्तों मां आहियां अमानुल्ला बलोच ऐं यूट्यूब ते मुंहिंजो चैनल आहे जियो अमान, जंहिंखे तव्हां दोस्तनि ॾाढो प्यारु ॾिनो आहे, ॾाढी तव्हां सपोर्ट कई आहे। मां तहे दिलि सां तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां। जीअं त दोस्तो तव्हां असांजे हिन दोस्त खे सुञाणींदा हूंदो ऐं असांजे दोस्त जो नालो आहे अब्दुर्रहमान, पाण चाचड़ आहे। हिन भाऊ खे बि असां चैनल खोले ॾिनो आहे, अॼु स्टार्ट करे ॾिनो आहे ऐं बसि असांखे तव्हांजे जेको आहे सो हेल्प खपे ऐं हिन खे अॻे आणण जी कोशिशि असां बि कयूं था, तव्हां बि असां सां गॾिजी कयो। जी दोस्तो, त जीअं त तव्हां हिन खे ॾिठो आहे, असांजे काफ़ी सारनि ख़ाकनि में ड्रामनि में ॾाढो सुठो किरदारु निभाईंदो आहे ऐं ॾाढी सुठी अदो महिनत कंदो आहे। ऐं असांखे ख़्यालु थियो यार छो न हिन अदे खे बि पंहिंजो चैनल खोले ॾियूं। ऐं जेको आहे त हिन अदे पंहिंजो चैनल अॼु शुक्र अल्हम्दुलिल्लाह स्टार्ट कयो आहे। चैनल जो नालो आहे खिल पुनल। त महिरबानी करे अदे सां बि वधि खां वधि तावन कयो, जीअं तव्हां असां सां तावन कयो आहे ईअं ई हिन असांजे पहिरीं प्यारे अदे अब्दुर्रहमान सां तावन कयो। दोस्तो हीअ को नओं माण्हू न आहे, असांजे चैनल ते हिन कमु कयो आहे। असां सां पहिरें वीडियोज़ जेके आहिनि असांजे चैनल ते उन्हनि खां वठी करे अॼु ताईं असां सां कमु करे थो ऐं असां सां कंदो बि से। असां बि दोस्त सां कमु गॾिजी कंदासीं। जीअं असां नालो हिन जो सिलेक्ट कयो आहे खिल पुनल, त इंशाल्लाह तव्हांखे ईअं ई खिलाईंदासीं हिन जे चैनल ते ऐं वधीक तव्हांखे एंटरटेनमेंट कंदासीं। तव्हांजो साथ हुजे त इंशाल्लाह तव्हांखे रिज़ल्ट मिलंदो। दोस्तो हीअ अब्दुर्रहमान असांजो प्यारो दोस्त आहे, वधीक तव्हांखे पारत हुजे। महिरबानी साईं। दोस्तो तव्हांजी वॾी वॾी महिरबानी थींदी, तव्हां बाक़ाइदा मुंहिंजा वीडियो ख़ाका HB4U ऐं जियो अमान ते ॾिठा हूंदा। दोस्तो असां तव्हांखे खिलाइण जे लाइ, खिलाइण जे करे हेॾी महिनत कंदा आहियूं। जीअं असांखे तव्हां हिन ॿिनि HB4U ते ऐं जियो अमान ते सपोर्ट कयो, ईअं दोस्तो मां हिन ग़रीब जे चैनल खे बि सपोर्ट कंदा। मुंहिंजे चैनल जो नालो आहे खिल पुनल। इंशाल्लाह दोस्तो मां तव्हांखे अहिड़ा वीडियो मोकिलींदुमि जे बाक़ाइदा तव्हांखे खिल महसूसु थींदी। महसूसु छा, पर ईअं खिली खिली सफ़ा पेट जा पर्दा सूर कंदा। महिरबानी दोस्तो, महिरबानी। थैंक यू, वॾी महिरबानी अदा। महिरबानी दोस्तो।